अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। क़ाल रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअलर रअसु शैबन व लम अकुन बिदुआइक रब्बि शक़िय्या व इन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई व कानत इम्रअती आक़िरन फ़हब ली मिन लदुन्क वलिय्या यरिथुनी व यरिथु मिन आलि याक़ूब वजअल्हु रब्बि रज़िय्या या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया लम नजअल लहु मिन क़ब्लु समिय्या क़ाल रब्बि अन्ना यकूनु ली ग़ुलामुन व कानत इम्रअती आक़िरन व क़द बलग़्तु मिनल किबरि इतिय्या क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुक हुवा अलय्य हय्यिनुन व क़द ख़लक़तुक मिन क़ब्लु व लम तकु शैअ्अा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। सूरह मरियम जी आयत नंबर 4 खां तिलावत आहे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो इन में शुरू कयो हुयोसीं। अल्लाह जे नबी हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं कुराड़ो थियो ऐं तक़रीबन उन जी उमिरि 120 साल वञी करे पहुती ऐं उन जी घरवारी जी उमिरि वञी करे 98 साल पहुती, त उन वक़्त में हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जी बारगाह में दुआ घुरी अर्ज़ु कयो। अल्लाह पाक इन क़ुरान जे अंदरि हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जी दुआ खे ज़िक्र करणु फरमायो। रब खे हज़रत ज़करिया जी दुआ वाह जो वणी वई ऐं उन हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम दुआ जे अंदरि इन शइ जो एतिमाम कयो त दुआ घुरी आहिस्ता ऐं ॿिए नंबर ते दुआ घुरी लिकी करे, सरियाम मजमे जे अंदरि दुआ न घुरी ऐं ॿिए नंबर ते उनखे यकीन हुयो त अगरचे मां नबी आहियां अल्लाह जो, पर उनखे इहो ख़ालिस यकीन हुयो त मूंखे ताक़त न आहे पंहिंजी औलाद जेका आहे पैदा करण जी, बल्कि मां अगरचे नबी आहियां, नबी हुजण जे बावजूदु मूंखे बि औलाद ॾियण वारी ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे अल्लाह जी आहे। अल्लाह तबारक व तआला खे इहो क़िस्सो ऐं इहो वाक़ियो एतिरो वणी वियो जो रब साईं क़ुरान मुक़द्दस जे अंदरि इन वाक़िए खे जॻह ॾियणु फरमाई। अल्लाह पाक खे इहा ॻाल्हि वणी, हालांकि ॿिया बि कलाम अल्लाह जे नबियनि सां थिया, पर इहा ॻाल्हि अल्लाह खे एॾी वणी जो अल्लाह पाक हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे शान में ऐं उन जी दुआ खे रब साईं क़ुरान जे अंदरि जॻह ॾियणु फरमाई। त इन मां हिकिड़ो सबक़ मिले थो त जॾहिं अल्लाह जो नबी पंहिंजो पाण खे औलाद ॾियण ते क़ादिर न आहे, त अल्लाह जे नबीअ खां वधीक को काइनात जे तख़्ते ते को वली जेको ॿियनि खे औलादियूं ऐं ॿियनि खे पुट ऐं ॿियनि खे न्याणी ॾींदो थो वठे। इन मां क़ुरान इहो सबक़ ॾिनो न त तव्हां मुश्किल में, तकलीफ़ में, हर हालत में, हाजत जे वक़्त में तव्हांजी मुसीबतुनि खे, मुश्किलनि खे हल करण वारी ज़ात, औलाद ॾियण वारी ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी आहे। हाणे इहो आहे क़ुरान जे अंदरि चिटो वाक़ियो जेको आयत बायत माना तव्हां जेकर तर्जुमो खणी करे पढ़ो, इन जे अंदरि वज़ाहत लॻी पई आहे। क़ुरान जे अंदरि को कहाणी न आहे, माण्हू जे वात खां ॿुधल ॻाल्हि न आहे, को किसो न आहे, को धमाको न आहे, कोई दोहीड़ो न आहे। इहो आहे अल्लाह जो क़ुरान। अल्लाह तबारक व तआला हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन वाक़िए खे ज़िक्र कंदे फरमायो। हा, पहिरें नंबर ते मूं अर्ज़ु कयमि त दुआ घुरी आहिस्ता, ॿियो निदान ख़फ़िया लिकी करे, ॿियो अदब दुआ जो इहो। टे नंबर ते अल्लाह जे साम्हूं पंहिंजी आजिज़ी बि इंसान ज़ाहिर करे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम चयो न, मुंहिंजा रब फरमाईंदा इन्नी वहनल अज़्मु, साईं मुंहिंजा हॾा कमज़ोर बणिजी चुका, वश्तअलर रअसु शैबा, साईं मुंहिंजो मथो अछो बणिजी चुको, साईं मां कमज़ोर आहियां, मूंखे कहिड़ी ताक़त आहे। इंसान इन मां मालूम थियो त इंसान जॾहिं अल्लाह जी ज़ात खां दुआ घुरे त उनजो अदब इहो आहे, हिकु आहिस्ता घुरे, ॿियो कोशिशि करे लिकी घुरे, टे नंबर ते पंहिंजी कमज़ोरी अल्लाह जे साम्हूं ज़ाहिर करे बयानु करे, मुंहिंजा रब मां कमज़ोर आहियां, मां
बेवस आहियां मूंखे वस न आहे, ॾियण वारी ज़ात तो अलाह जी आहे, बीमार आहियां शिफ़ा ॾियण वारी ज़ात तो अलाह जी, मूंखे का बि ताक़त न आहे, ताक़त जो मालिक सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तो अलाह जी ज़ात जी आहे। फरमाईंदा इन्नी क़ाल रब, ए मुंहिंजा रब, इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा, साईं मुंहिंजा हॾा कमज़ोर बणिजी चुका, पंहिंजी आजिज़ी ऐं कमज़ोरी जी निशानी बयान थो करे। वश्तअल अर्रअसु शैबा, फरमाईंदा मुंहिंजो मथो अछो बणिजी चुको। वलम अकुम बिदुआइका रब्बि शक़िया, ऐं 3 नंबर ते फरमाई मुंहिंजा रब मां कमज़ोर हुजण जे बावजूदि मूंखे यकीन आहे त तूं मुंहिंजी दुआ खे क़बूल करणु फरमाईंदे, छो त मां कमज़ोर आहियां, तूं ॾाढो आहीं, मां बग़ैर ताक़त जे आहियां, तूं ताक़त वारो आहियां, मूंखे औलाद ॾियण जी सलाहियत न आहे, तूं काइनात जे अंदरि सभिनीनि खे औलाद जो मालिक बनाइण वारो आहे। मुंहिंजा रब मां बग़ैर सहारे वारो, तूं हर कंहिंखे सहारो ॾियण वारी ज़ात, साईं तुंहिंजी दुआ खां मां ना उमीद न आहियां। फरमाईंदा बिदुआइका रब्बि शक़िया, क़ुरान इहो सबक़ सेखारणु फरमायो, कहिड़ी बि हालत में हुजो, कहिड़ी बि उमिरि जे अंदरि हुजो, कहिड़े बि वक़्त में हुजो, तव्हां रब खे सड़णु तव्हांजो कमु आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हांजी हर जाइ ते हर वक़्त में दुआ ॿुधण वारी ज़ात सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी आहे। फरमाईंदा बिदुआइका रब्बि शक़िया, फरमाईंदा मुंहिंजा रब मां ना उमीद न आहियां, तुंहिंजी दुआ खां मूंखे यकीन आहे, तूं मुंहिंजी दुआ खे मुंहिंजे सदके ॿुधण थो फरमाए। फरमाईंदा व इन्नी ख़िफ़्तुल मवालिय, पंहिंजी कमज़ोरी ज़ाहिर कई, अल्लाह जी निशानी अल्लाह जो शान बयान कई, ऐं उन खां बाद में फरमाई साईं मूंखे ख़ौफ़ आहे, मुंहिंजे पोयां को आहे कोन। फरमाईंदा व इन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई, साईं मुंहिंजे पोयां को आहे कोन, को पोयां हुजे मुंहिंजे। हाणे ज़करिया अलैहिस्सलाम खे को माल मिल्कियत कोन हुई, को ज़मींदार कोन हुयो जंहिंजे करे चए पियो त औलाद हुजे त पोयों का ज़मीन संभाले, बल्कि इल्मी विरसे जे करे, इल्मी विरसो हुयो न, हर इंसान जो जेको पंहिंजो विरसो हूंदो आहे, हीअ अल्लाह जा नबी जेके आहिनि पंहिंजो इल्मी विरसो पियो छॾे वेंदा आहिनि। नबियनि खे अल्लाह तबारक व तआला सहाबा किराम खां रिवायत नक़ल आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेका अंबिया जी जमात आहे, लम युवरिसु दिरहमन वला दीनारन, इहा पंहिंजे विरसे जे अंदरि दिरहम ऐं दीनार न छॾींदी, बल्कि विरसे जे अंदरि इहा इल्मु छॾींदी आहे, दीन छॾींदी आहे, जंहिंजा पोयां जेके आहिनि अची करे वारिस थींदा आहिनि। फरमाईंदा व इन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई, से मुंहिंजे पोयां को वारिस हुजे। वकानत इम्राती आक़िरा, औलाद कोन्हे, 120 सालनि ताईं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे औलाद न आहे, उन जे बावजूद बि दुआ अल्लाह जी ज़ात कंदी। अंदाज़ो लॻायो, माना नाउमीदीअ जी का इंतिहा ई कोन्हे, नाउमीदी आहे ई कोन्हे। 120 साल उहे इंसान अफ़सोस आहिनि उन्हनि इंसान जी ज़िंदगीअ ते जंहिंखे वक़्त ते जेकॾहिं मानी ऐं खाधो नथो मिले त अल्लाह जी ज़ात खां नाराज़ लॻा वेठा, नऊज़ बिल्लाह, चवंदा अल्लाह साईं असांजे लाइ कयो छा? बाबा एतिरी उमिरि तोखे अल्लाह ई खारायो न, कंहिं खारायो तोखे रिज़्क़ ॾियण वारी ज़ात अल्लाह जी, तोखे औलाद ॾियण वारी ज़ात अल्लाह जी। फरमाईंदा व इन्नी ख़िफ़्तुल मवालिय मिन वराई वकानत इम्राती आक़िरा, साईं मूंखे औलाद कोन्हे, मुंहिंजी घरवारी बि संढ बणिजी चुकी। संढ हुनखे चइबो आहे जंहिंमां अहिड़ी कुराड़प जी हालत जॾहिं उन मां औलाद थियण जी उमेद ई न हुजे। औलाद थियण जी उमेद जॾहिं औरत खे अहिड़ो वक़्तु ईंदो आहे 50-60 साल खां मथे, जॾहिं उनजी माहवारी बंदि थी वेंदी, उन खां पोइ औलाद जी उमेद ख़तमु थी वेंदी। साईं मुंहिंजी घरवारी संढ बणिजी चुकी आक़िरा, फहबली मिन लदुनका वलिया, मुंहिंजा अल्लाह साईं पंहिंजे तरफ़ खां मूंखे को वारिस अता फरमा। फरमाईंदा यरिसुनी व यरिसु मिन आल याक़ूब, जेको मुंहिंजे दीनी ख़िदमत जो वारिस बणिजे ऐं आले याक़ूब जो वारिस बने। आले याक़ूब यानी हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जी औलाद, बनी इसराइल मां हुयो न हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम, उन्हनि जी आल, हाणे उन्हनि जेको माल मिल्कियत का बादशाही त हुई कोन, उन्हनि जी आल इहा ई हुई, दीनी उन्हनि जो विरसो हुयो ऐं नुबुवत वारो घराणो हुयो, ताकी उन्हनि जी इहा महिनत जेका आहे अची करे उहो बचिड़ो संभाले। फरमाईंदा यरिसुनी व यरिसु मिन आल याक़ूब वजअलहु रब्बि रज़िया, ए मुंहिंजा रब हिन खे साले बनाए जंहिंखां तूं राज़ी हुजे, अहिड़ी औलाद नसीब फरमाए जंहिं औलाद खां सभ खां पहिरियों अल्लाह राज़ी हुजे। इंसान जॾहिं औलाद घुरे न त औलाद घुरण जे वक़्त में सिर्फ़ु औलाद इहा न घुरे त रब मूंखे पुटड़ो नसीब फरमा, बल्कि उन सां गॾो गॾु इहा बि दुआ घुरे त मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी औलाद खे साले बनाए। पंहिंजे अबे अम्मा जी दुआ जेका आहे न पंहिंजे औलाद जे हक़ में क़बूल थींदी आहे, तंहिंजे करे फरमाईंदा आहिनि त तव्हां अबो अम्मा जेके हुजो न, उहे तव्हां पंहिंजे औलाद जे लाइ बददुआ न कंदा कयो। कॾहिं ईअं न थिए जो तव्हांजे वक़्त में क़बूलियत जो वक़्तु हुजे ऐं उहा बददुआ क़बूल थी वञे, उनजे लाइ आज़माइश थी वञे। फरमाईंदा वजअलहु रब्बि रज़िया या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया। अल्लाह तबारक व तआला हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जी दुआ खे ॿुधन फरमायो, रब साईं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम ने न्यापो मोकिलियो, या ज़करिया,
ए ज़करिया जॾहिं तो मां अल्लाह जी ज़ात खे सॾियो आहे त हाणे रब बि तोखे जवाबु ॾियणो फरमाए त या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ए ज़करिया असां तोखे औलाद जी बिशारत ॾियूं था, पुट जी बिशारत ॾियूं था, पर असां पंहिंजे कानून जे ख़िलाफ़ हली करे तोखे पुट त ॾियूं था, पर पुट जो नालो बि यहया रखी करे तोखे ॾियणु फरमायूं था। ये अल्लाह जी महिरबानी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम से। फरमाईंदा या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया। फरमाई असां तोखे पुट जी बिशारत ॾिनीसीं, पर पुट जो नालो बि यहया रखी ॾियणु फरमायोसीं। लम नजअल लहू मिन क़ब्लु समिया। इन खां अॻु में असां कंहिंजो बि नालो रखी करे उनखे पैदा न करणु फरमायोसीं। क़ाल रब्बि अन्ना यकूनु ली ग़ुलामुन। हाणे यकीन आहे हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे, पर हिन यकीन जे बावजूदि अल्लाह जी रहमत ॾिसणी हूंदी आहे न हिकिड़े इंसान खे। जॾहिं अबे खे यकीन हूंदो आहे त मुंहिंजी औलाद जेका आहे मुंहिंजी फर्माबरदार आहे, पर अबो जेको आहे उनखे अञा आज़माइश में विझंदो आहे ताकी अञा वधीक फर्माबरदारी करे ॾेखारे ताकी दिलि ख़ुशि थिए। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम बि ॼण अल्लाह पाक सां ॼण त हिकिड़ी हुज्जत करे चवे थो मुंहिंजा रब मूंखे औलाद थींदी इन हालत में जो मुंहिंजी घरवारी संड बणिजी चुकी, यानी औलाद वारे वक़्त खां अॻिते गुज़री चुकी। फरमाईंदा क़ाल रब्बि अन्ना यकूनु ली ग़ुलाम। साईं मां दुआ घुरियमि, हाओ वाक़ई मूंखे पुटलो थींदो। फरमाई वकानत इम्राती आक़िरा। हालांकि मुंहिंजी घरवारी संड बणिजी चुकी। वक़द बलगतु मिनल किबरि इतिया। ए मुंहिंजा अल्लाह मां पाण झूर कुराड़ो बणिजी चुकुमि। 120 साल उमिरि वॾी उमिरि आहे, झूर कुराड़ो बणिजी चुकुमि। 120 साल उमिरि खे वञी करे पहुतो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम। क़ाल कज़ालिक। अल्लाह साईं ईअं न फरमायो त हा मां ॼण फरमाईंदुमि, बल्कि रब फरमायो त क़ाल कज़ालिक, अहिड़ी तरह कंदा आहियूं। साईं कीअं? फरमाई त जिते तव्हांखे उम्मीद न हुजे, जिते तव्हांजा ज़ाहिरी असबाब ख़तम थी वञनि, उन्हनि असबाबनि जे ख़तम थियण जे बावजूदि उतां जेको आहे मां औलाद ॾेई ॾेखारियां, इन जो ई नालो त रब जी ज़ात आहे। असबाब दुनिया जा ख़तम आहिनि, पर उते अल्लाह पाक जेको आहे पंहिंजी कुदरत जो मज़हर ऐं नज़ारो ॾेखारींदो फरमाई त अल्लाह जो इहो ई त कानून आहे। जेकॾहिं सबबनि जे तहत इंसान जेकॾहिं तंहिंजे करे रब खे इंसान जेको आहे सबबनि जे तहत न परखे। केतिरा इंसान आहिनि जेके सबबनि जे तहत परखींदा आहिनि। साईं फलाणो जेको आहे मूंखे चोर गाॾी खसी पिया वञनि, फलाणे मुंहिंजी मदद कई, पोइ हो बि मुंहिंजा अल्लाह आहिनि, हो जो मुंहिंजा अल्लाह आहिनि। भला पोइ जेकॾहिं फलाणे पीर खे बुज़ुर्ग के साहबी के अहल बैत खे जो मां अल्लाह जे बराबरि सां छा थी पियो? बाबा इहे सबब अहिड़ा आहिनि जेके अल्लाह ऐं इंसान जी ख़ुसूसियत जी ख़बर न पवंदी। छो त इन्हनि सबबनि जे अंदरि इंसान बि जेको आहे जेसीं हयात आहे करे सघे थो। ख़ुसूसियत उते ख़बर पवंदी जिते सबब ख़तम थी वञनि, अल्लाह जी ज़ात जी कुदरत सां शुरू थिए। ख़बर त उते पवंदी न। औलाद ॾियणु अल्लाह जी ज़ात जो ख़ासो आहे। हाणे इहो अल्लाह तबारक व तआला खां ॿियो को औलाद ॾेई ॾेखारे त ख़बर पवे। अहिड़े नमूने सां रिज़्क़ ॾियणु अल्लाह जी ज़ात जो ख़ासो आहे। मींहुं वसाइणु ऐं राति खे ॾींहं जी जाइ ते आणणु, ॾींहं खे राति पंहिंजे ॾींहं ऐं राति जो मटाइणु। हाणे इहे कुदरतूं आहिनि। इन्हनि कुदरतुनि में अल्लाह खां सवाइ ॿिए खे आणे ॾेखारे त ख़बर पवे न। बाक़ी हाणे हमरा जेको आहे पुछण वियो पीर खां, बुज़ुर्ग खां पुछण वियो, चई साईं मुंहिंजी घरवारी जेका आहे हामिल आहे, उनखां तव्हां मूंखे भला पंहिंजो विर्द वग़ैरह पढ़ी करे ॿुधायो त उनखे पुटु थींदो या न्याणी थींदी। त उन छा लिखियो कि बेटी न बेटा, न विच में लिखी, हेॾा जेको आहे बेटी हेॾा बेटा। हाणे उनजे अंदरि छा हुयो, जेकॾहिं उनखे पुटु थियो त उहो तावीज़ खणी थो, साईं तो त हिन में लिखियो त बेटी न बेटा, हे त मूंखे पुटु थियो आहे। त उहो छा कंदुसि, चवंदुसि असुल ॻाल्हि इहा तो सम्झो न आहे ॻाल्हि खे, हीउ न जेको आहे न पोयां सां मिलियलु आहे। मां लिखियो बेटी न बेटा। ऐं पर जेकॾहिं हुनखे वरी धीअ थींदी त वरी हुनखे चवंदो साईं तो त लिखियो बेटी न बेटा, त उहो वरी हिनखे जेको आहे न खे वरी अॻे बेटा सां मिलाईंदुसि, बेटी न बेटा। ऐं वरी जेकॾहिं कुझु बि न थियो त पोइ वरी उनखे चवंदो साईं मूंखे त कुझु बि न थियो, तो वरी लिखी वियो बेटी न बेटा। चई त इहो असुल में तो ॻाल्हि खे सम्झो कोन हो, मुतावीज़ में तोखे लिखी ॾिनो बेटी न बेटा, कुझु बि कोन थी थिए। त असां वटि माण्हू गुमराह कंदा आहिनि अहिड़े कम में, न ख़बर पवे अहिड़ियुनि शयुनि जे अंदरि जिते अल्लाह खां सवाइ ॿियो को हुनजे अंदरि शरीक न आहे। अहिड़ियुनि शयुनि जूं जेके गारंटी ॾेई ॾेखारीनि त ख़बर पवे न। इहा बेटी न बेटा वारो कमु कोन हलंदो हिते। फरमाईंदा क़ाल कज़ालिक, अल्लाह फरमाए अहिड़ी तरह क़ाल रब्बुका हुवा अलैया हय्यिन वक़द ख़लक़तुका मिन क़ब्लु अलम तकु शैआ। फरमाईंदा इहा ई त अल्लाह जी ज़ात जो ख़ासो आहे। फरमाईंदा हुवा अलैया हय्यिन, तव्हांजे लाइ इहा शइ मुश्किल आहे। माउ में औलाद ॾियण जी सलाहियत कोन्हे, पीउ बि 120 सालनि जी उमिरि जो बणिजी चुको आहे। फरमाईंदा असबाब दुनिया जा ख़तम आहिनि। इन ॿिन्ही असबाबनि जे ख़तम हुजण जे बावजूदि हितां जेकॾहिं बचिड़ो ॾेई करे उनजो नालो यहया रखी करे ॾेखारियां त इहा आहे मां अल्लाह जी ज़ात।
फरमाईंदा वक़द ख़लक़तुक, फरमाईंदा हिते त ख़िलक़त जा असबाब मौजूद आहिनि। साईं कीअं? फरमाईंदा हिते त पीउ बि मौजूद आहे, अमड़ बि मौजूद आहे। वक़द ख़लक़तुक मिन क़ब्लु वलम तकु शैआ, हालांकि इंसान मां तोखे उन वक़्त में पैदा करणु फरमायमि जॾहिं तुंहिंजो न पीउ हुयो न माउ हुई। उन वक़्त में आदम अलैहिस्सलाम खे पैदा करे पंहिंजी अल्लाह उलूहियत तव्हांखे ॾेखारणु फरमायमि। आदम अलैहिस्सलाम खे बिना माउ पीउ जे पैदा करे ॾेखारी न। वक़द ख़लक़तुक मिन क़ब्लु, हालांकि तव्हांखे पैदा कयमि इन खां पहिरियां। वलम तकु शैआ, हालांकि का बि शइ न हुई। हिते पीउ माता आहे, फरमाईंदा अॻ में त का शइ हुई कोन, इंसान तुंहिंजी पैदाइश कयमि। सो फरमाईंदा इहा आई अल्लाह जी ज़ात। क़ाल रब्बि जअल ली आया, ज़करिया अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा रब मूंखे यकीन थी वियो हाणे भला मूंखे का निशानी ॾियणु फरमाए। फरमाईंदा इजअल ली आया, क़ाल आयतुक अल्ला तुकल्लिमन नास सलास लयालिन सविया। फरमाई उनजी निशानी इहा आहे जॾहिं तुंहिंजी घरवारी खे हमल थींदो त उन वक़्त में तूं 3 रातियुनि ताईं तूं ॻाल्हाइण खां महरूम थी वेंदे। इहा निशानी अल्लाह पाक ॾिनी हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे। अल्लाह पाक कंदो आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।